नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त ही सुनसान वीरान उजड़ियल नज़र ईंदड़ पब्लिक बस टर्मिनल अॾो आहे। पखिड़ जे लिहाज़ खां एशिया जे वॾे तालुके खिपरे जो आहे, जेको 10 साल अॻु करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियो, बदकिस्मती सां अॼु फ़ाल न थी सघियो आहे, जंहिंजी हिकु वजह शायदि सियासी रंग, पर ॿी वजह इंतिज़ामिया जी नाअहली ज़रूर चई सघिजे थी। खिपरो खां मुख़्तलिफ़ शहर मीरपुर ख़ास, हैदराबाद, सांगड़, उमरकोट समेत केतिरनि ई शहरनि ॾांहुं निकिरंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट विच शहर मां निकिरण सब शहरी वॾे आज़ाब खे मुंहुं ॾियनि था। खिपरो शहर जे बस टर्मिनल अॾो फ़ाल थियण सां न रुॻो शहर मां रश ख़त्म थींदी, पर ग़रीब तबिके लाइ रोज़गार जा बहितरीन ज़रिया बि पैदा थींदा। इंतिज़ामिया खे घुर्जे त करोड़े रुपयनि जी लागत सां हिन वीरान बणियल बस टर्मिनल अॾे खे फ़ाल कयो वञे, जीअं शहरी सुख जो साह खणे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।